अस्सलाम वालेकुम। ईंदड़ सीज़न में कणिक जी सब्सिडी मिलंदी या कोन मिलंदी? आबादकारनि जा कुझु अहिड़ा सुवाल हूंदा आहिनि जंहिं जे लाइ असां तव्हांखे कोशिशि कंदा आहियूं त सुहिणी सिंधी में सादे अंदाज़ में तव्हांखे पंहिंजी ॻाल्हि सम्झाए सघूं। फूड डिपार्टमेंट जो जेको टारगेट हुयो उहो कंप्लीट कोन थी सघियो आहे। मतिलबु फूड डिपार्टमेंट खे जेका कणिक ख़रीद करणी हुई 9,75,000 या कुझु अहिड़ो को अंग अखर हुयो, उहो काफ़ी पोयां जेके वीडियोस ठाहियूं आहिनि उन्हनि में असां क्लियर ॿुधायो आहे। एक्यूरेट जेको कंफर्म अंग ऐं अखर गवर्नमेंट जी तरफ़ां हुयो उहो हुयो। बहरहाल जेकॾहिं पाण खे 10 लख मैट्रिक टन कयूं था त सिंध गवर्नमेंट खे हिन वक़्तु फूड डिपार्टमेंट खे 1 लख मैट्रिक टन बि कणिक कोन मिली आहे। सिंध गवर्नमेंट जो हर मिनिस्टर अचे थो ऐं अची दावा करे थो असां वटि हिन दफ़ो कणिक वधीक थी आहे। असां कोशिशि कंदा आहियूं आबादकारनि जे सवालनि ते ॻाल्हायूं। तव्हां कोशिशि कंदा कयो असांजा जेके सुवाल हुजनि उन्हनि जा तव्हां कमेंट्स में जवाब बि ॾींदा कयो। वीडियो खे लाइक एंड शेयर ज़रूरु कंदो त असां तव्हांजी रहनुमाई ऐं तव्हांजे भलाई जे लाइ जेके पोस्टूं रखूं था हिकिड़ी नंढड़ी सादे मतिलबु अंदाज़ सां, त तव्हां असांखे फीडबैक ज़रूरु ॾींदा कयो। उन सां छा थींदो, असांजी हिमत अफ़ज़ाई वधंदी ऐं असांखे तव्हां सां तव्हांजे लाइ कमु करण में ऐं वधीक जेको आहे ख़ुशी बि थींदी ऐं असां कोशिशि कंदासीं तव्हांखे जेके मसइला अचनि था ज़राअत में उन्हनि ते पाण सभु डिस्कस कयूं। हीउ हिकिड़ो अहिड़े तरीक़े सां पोस्ट रखंदा आहियूं जेकॾहिं तव्हां बि डिस्कस कंदो त उन में असांखे ॼाण मिलंदी त गवर्नमेंट छा पई सोचे ऐं असांजा आबादगार छा पिया सोचनि। पोस्ट खे लाइक एंड शेयर ज़रूरु कंदा कयो, तव्हां सभिनी वॾी महिरबानी थींदी। हाणे कणिक जी सब्सिडी 2025-26-27 मिलंदी या कोन मिलंदी, इन ते पाण थारोली डिस्कस कयूं था। पर सभिनी खां पहिरियां त फूड डिपार्टमेंट कणिक ख़रीद नाहे करे सघी। हुकूमत जे इन्हनि में छा थियो, इन्हनि में छा कहिड़ी वजूहात आहिनि। जेकॾहिं कणिक हर मिनिस्टर CM सिंध जो पंहिंजो ऐलान आहे त असां वटि हिन दफ़ा कणिक 2025-26 सीज़न में बम्पर किराब थियो आहे। 1.4 मिलियन मैट्रिक टन वधीक कणिक थी आहे। ठीकु आहे, त उहा कणिक काॾे वई? फूड डिपार्टमेंट वटि बि कोन्हे को, आबादकारनि वटि बि कोन्हे को ऐं मार्केट में बि कोन्हे को। उहा कणिक काॾे वई? जेकॾहिं प्रीवियस असां ॾिसूं था फूड डिपार्टमेंट वटि उन्हनि वटि बि 2 लख मैट्रिक टन आहे, पर असांजी जेका ज़रूरत आहे उहा तमामु ज़्यादा आहे। माना सिंध गवर्नमेंट खे जेकॾहिं 8 लख मैट्रिक टन मिले थी कणिक, त असां सम्झूं था त उहा जेका आहे 80% उन्हनि जो टारगेट पूरो थी वियो आहे ऐं कुझु न कुझु हू पंहिंजे जेको आहे जेके ख़दशात आहिनि उन्हनि ते हू भरोसो ऐं मतिलबु एतमाद करे सघनि था त असां वटि हाणे को अहिड़ो को मसइलो कोन ईंदो। बहरहाल हाणे इहे वजूहात छो थियूं? फूड डिपार्टमेंट खे गवर्नमेंट खे कणिक आबादकारनि छो कोन ॾिनी? इन कुझु वजूहात आहिनि। हिकिड़ो त गवर्नमेंट आबादकारनि खे आगाह देरि सां कयो, त मतिलबु जेके जिन वटि हारी कार्ड आहे या सब्सिडी मिली आहे जिन खे, त उन्हनि खे कणिक गवर्नमेंट खे ॾियणी पवंदी। इहा माना पहिरियां खां का बि प्लानिंग कोन हुई। इहा गवर्नमेंट जी हिकिड़ी ग़लती आहे। माना इहो असांजी प्लानिंग में इहा शइ कोन हुई। ओचितो इहा ॻाल्हि थी जॾहिं कणिक आबादकारनि जे हथां निकिरी वई हुई। 1 अप्रैल ते गवर्नमेंट ऐलान कयो, उन खां पोइ सेंटर देरि सां खुलिया। सेंटर देरि जो मतिलबु इहो आहे त जेकॾहिं 1 अप्रैल ते ऐलान थियो आहे त असांजा सेंटर ईअं सम्झो त 20 अप्रैल खां पोइ खुलिया आहिनि ऐं 20 अप्रैल खां पोइ मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्ट्स में 80% बि असां सेंटर कोन खुलिया। ठीकु आहे, उन खां अलावा फी डिस्ट्रिक्ट में माना पूरी सिंध में 109 सेंटर हुया। ठीकु आहे, त जन आबादकारनि खे सब्सिडी मिली त उन में तव्हां तसवुरु कयो त 1 खां 5 एकड़ ज़मीन वारो आबादकार कणिक गवर्नमेंट खे कीअं ॾिए। गवर्नमेंट इहा ॿुधाए त माना उहो कीअं ॾेई सघे थो। आया उनखे पंहिंजे जेको आहे घर जे खाइण जे लाइ नाहे रखिणो, आया उनखे जेको आहे जेको हारपो करे थो या जेको आहे मतिलबु मज़दूरी ॾिए थो या जेको आहे ख़र्चा आहिनि कढी करे, या गवर्नमेंट जे सेंटर ते पुॼाए नथो सघे। सेंटर परे आहिनि, 30-30, 40-40 किलोमीटर आहिनि, आबादकारनि जो ख़र्चु ज़्यादा पियो थिए। इहो माना इहे वॾा वजूहात आहिनि। इन्हनि में गवर्नमेंट जी सुस्ती आहे। जन कणिक ॾिनी, उन्हनि खे पैसा टाइम ते कोन मिलिया। मतिलबु अहिड़ो तरीक़ेकार थियो जो जेकॾहिं मिसाल हिकु त आबादकार कणिक घटि पिया ॾियनि,
उहो असां आबादगारनि खे सम्झायोसीं त जंहिं तरीक़े सां तव्हांखे सब्सिडी जा पैसा मिलिया आहिनि, इन ई तरीक़े सां ज़हन ठाहे छॾियो तव्हांखे जेको आहे कणिक ॾींदव त तव्हांखे कणिक जा पैसा मिलंदा। हाणे आबादगारनि सब्सिडी जा पैसा आबादगारनि 5% आबादगारनि खे सही तरीक़े सां मिलिया हूंदा, बाक़ी जेको आहे 50, 60, 100% जिन आबादगारनि खे मिलिया आहिनि उहे ईअं सम्झो अञा ताईं माना जेको आहे ॾुखियो पिया अथनि। कंहिंजे अकाउंट जो मसइलो थियो, कंहिंजे हारी कार्ड जो मसइलो थियो, कंहिंजे बैंक में मसइलो थियो, कंहिंजो बायोमेट्रिक न पियो थिए, कंहिंजो सेंटर ते CNIC आयो उनजो मतिलबु अकाउंट में पैसा आया उहे निकिरनि न पिया, माना इहे हिकिड़ियूं ॾाढियूं ॾुखियायूं थियूं। हाणे जन आबादगारनि मतिलबु सब्सिडी वीट जमा कराए, कणिक फूड सेंटर ते जमा कराई, उन्हनि जो किराओ बि लॻे पियो, उनजी मज़दूरी बि लॻे पई, सेंटर वारा अलॻि रिश्वत पिया वठनि, ऐं जेको आहे पैसा वरी टाइम ते न पिया मिलनि, माना इहे खोड़ सारा मसइला हुया। इन जे करे गवर्नमेंट खे कणिक घटि मिली। वॾो मसइलो ओपन मार्केट में कणिक जो अघु वधी वियो, गवर्नमेंट जो अघु जेको पेंट्री थियो उहो घटिजी वियो। हाणे आबादगार जेकॾहिं मिसाल हिकिड़ी ॿोरी ते 100 खां 200 रुपया नुक़सानु खाइनि सिर्फ़ु महिनत मज़दूरी ऐं किराए भाड़े जे लाइ, त जेको आहे हुननि खे वरी मण ते 200-300 रुपया गवर्नमेंट जो अघु घटि पियो मिले, ओपन मार्केट में अघु वधीक हुयो। हुकूमत अगरि चाहे हा त आबादगारनि खां खे अहिड़ी सहूलियत ॾिए हा जो आबादगारनि जे दर तां वञी करे, आबादगारनि जे घरनि खां वञी करे उनखे अहिड़े हिकिड़ो मतिलबु हुजे हा, सिस्टम हुजे हा, अहिड़ी हिकिड़ी प्लानिंग हुजे हा जो आबादगारनि खे चइबो आहे तव्हां कणिक जेकॾहिं असांखे ॾींदव, असां तव्हांजे दर तां खणंदासीं, जेको तव्हांजी कणिक हुजे उहा तोड़ करे रखो, असां तव्हांजे दर तां खणंदासीं ऐं उते डॉक्यूमेंटेशन पूरी करे असां जेको आहे तव्हांखे पेमेंट ॾींदासीं। इहो हुकूमत जे लाइ को मसइलो कोन हुयो, पर हुकूमत खे कणिक ख़रीद ई कोन करणी हुई, या जेकॾहिं ॿाहिरां मतिलबु घुराइणी आहे, या जेको ईंदड़ सीज़न में जेको आहे मिसाल हुननि खे जे का ज़हन में ॿी ॻाल्हि हूंदी, उहो ख़ुदा बहितर ॼाणे जॾहिं वाज़े कंदा त उन हिसाब सां ख़बर पवंदी। उन खां अलावा जेकॾहिं मिसाल ईंदड़ सीज़न जी ॻाल्हि कयूं पाण, सब्सिडी मिलंदी या कोन मिलंदी, त उन ते थोरो पाण थारोली ॻाल्हायूं था। ॾिसो गवर्नमेंट जो हींअर जेको सिर्फ़ु तवजो आहे न फूड सिक्योरिटी ते मसइलो आहे ऐं कणिक जे बहिरान ते मसइलो आहे, माना कणिक गवर्नमेंट खे बि कोन मिली आहे ऐं जेकॾहिं माफ़िया लिकाए छॾी आहे त उहा गवर्नमेंट खे मिले न पई। हाणे गवर्नमेंट जो उन जी तरफ़ पोयां ऑपरेशन करे पई। हाणे जेकॾहिं आबादगारनि खे सहूलियत कणिक जी न ॾींदी, सब्सिडी न ॾींदी, जेकॾहिं आबादगारनि खे रेट सही न मिलंदा, त तव्हां यादि करे छॾियो हिन दफ़ो सब्सिडी प्रोग्राम जे लाइ गवर्नमेंट 55 अरब रखिया आहिनि, इन खे टीण चवण कंदासीं त गवर्नमेंट खे एतिरो पैसो ख़र्चु करिणो पवंदो। उन खां अलावा गवर्नमेंट खे वक़्तु ॾियणो पवंदो, सुठे तरीक़े सां प्लानिंग करणी पवंदी। उन जे बावजूदि बि जेको आहे गवर्नमेंट जो टारगेट जेको आहे या सिंध जी कणिक जो टारगेट पूरो न थींदो, छो जो गवर्नमेंट जे पॉलिसियुनि में हींअर आबादगार तमामु घणा परेशान आहिनि। हाणे आबादगारनि खे छा करणु घुरिजे? ठीकु आहे, आया सिर्फ़ु सब्सिडी जे लाइ इंतज़ारु करणु घुरिजे या गवर्नमेंट खे छा करणु घुरिजे? तव्हां इहे शयूं कमेंट्स में ॿुधायो त लाज़मी तौरु आहे त हीअ असांजी पोस्ट अॻिते वेंदी आहे त उहा आबादगारनि जूं ॻाल्हियूं उहे मतिलबु गवर्नमेंट जा नुमाइंदा ॿुधंदा आहिनि, उहे ई असांखे ॾिसनि पिया। 1,00,000, 2,80,000, 4,00,000, 5,00,000 व्यूज़ फी पोस्ट ते जेके वञनि थियूं, उहे उन्हनि ताईं पुॼनि थियूं असांजूं ॻाल्हियूं। गवर्नमेंट जेकॾहिं प्लानिंग कंदी, सब्सिडी ॾींदी त पंहिंजो टारगेट अचीव कंदी 2026 सीज़न में। ऐं असांजो जेको आहे एनालिसिस आहे, हींअर जेका गवर्नमेंट 2025-26 जी सीज़न में परेशान थी आहे, 26-27 सीज़न में लाज़मी गवर्नमेंट जेको आहे कणिक ॾींदी, तॾहिं वञी मतिलबु जेको आहे असांजे कणिक जो बहिरान सिंध मां ख़तमु थींदो। या त गवर्नमेंट वटि ऑप्शन आहे त माना जेको आहे कणिक उहा ज़ाहिर कनि जेका बम्पर किराप थियो आहे उहो किथे आहे, या गवर्नमेंट ॿाहिरि मुल्कनि खां ॿीण चवणु जेको आहे ख़र्चे ते वधीक घुराईंदी, आबादगारनि खे मतिलबु सुठो अघु वग़ैरह न ॾींदी। इहे सभु मसइला थी था सघनि। तव्हां छा था सोचो? असांखे इन बारे में तव्हां लाज़मी पंहिंजी राय ॾिजो। तव्हां सभिनी वॾी महिरबानी, वीडियो आख़िर ताईं ॾिसंदव त तव्हांखे असांजी ॻाल्हियूं सम्झ में ईंदियूं। थैंक यू सो मच।